नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त मटियारी जे चांडिया बिरादरी तरफ़ां PPMP सरदार अहमद खान चांडियो ऐं संदसि भाउ MP बुरहान खान चांडियो जे घरनि ते पुलिस चढ़ाई ऐं चादर चौदीवारी जो तक़दस पामाल करण ख़िलाफ़ मटियारी चांडिया बिरादरी ऐं ॿियनि बिरादरियुनि तरफ़ां एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो आहे। मेड़ वाक़े केस में नामज़द कयल चांडिया बिरादरी जे सरदार जे घरनि ते पुलिस चढ़ाई ऐं संदसि रस्ता रोक करण ऐं चांडिया बिरादरी जे माण्हुनि सफदर अली चांडियो, इमाम अली चांडियो, हाफ़िज़ अली, असगर चांडियो, बशीर अहमद चांडियो, मोहम्मद मिठल चांडियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मटियारी मीडिया फारम जी ऑफिस में एहतजाज रिकॉर्ड करायो। हिननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कारखाने तो घेरो हटायो वञे, जे नथो घेरो बि हटिजे त सुठी ॻाल्हि कोन्हे ऐं गुज़ारिश इहा थी कजे त असुली कातिलनि खे ॻोल्हे लहो, तव्हीं हरू भरू नवाबनि खे ॻिची में था पओ। इहा सुठी ॻाल्हि कोन्हे, न त सॼी क़ौम चांडिया जागंदी, पोइ जेको थींदो असां उन खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहियूं। नवाब सरदार खान जे मथां ऐं नवाब बुरहान खान जे मथां जेको पुलिस तशद्दुद कयो आहे ऐं घेरो कयो आहे, उन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। असांजो सिंध हुकूमत सां अपील आहे त असांखे हक़ु ॾिनो वञे ऐं सरदार सां हक़ु थियो वञे। जॾहिं कोर्ट जो नोटिस आयो ई न आहे त सिंध IG छो घेरो कयो आहे। असांजो मुतालबो इहो ई आहे त सिंध IG खे हटायो वञे। पाकिस्तान खां अपील था कयूं त हीअ जेका पुलिस गिरदी आहे इहा ख़तमु कई वञे ऐं नवाब सरदार खान ताईं घेरो ख़तमु कयो वञे। बराए महिरबानी असुली कातिल उन्हनि खे वाखो कयो वञे। नवाब सरदार खान चांडियो बिला वजह जेको आहे उनखे तंग कयो पियो वञे। अगरि इहो घेरो ख़तमु न कयो वियो त पूरी सिंध में इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदा पूरी क़ौम, नंढा वॾा ॿार बच्चे रोडनि ते अची वेंदा। बराए महिरबानी हीउ सिलसिलो ख़तमु कयो वञे, असुली कातिल उन्हनि खे साम्हूं आंदो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।